वाह वाह बोल श्री कृष्ण अध्याय 40 अक्रूर जो श्याम सुंदर जो स्तुतिकरण है। श्री सुखदेव चरणवत राजा पानी में बीठे बीठे अक्रूर परमात्मा जो ध्यान करण लगो तॾहिं उनखे ज्ञान उत्पन्न थियो। ये वठी पहुचे कृष्ण भॻवान खे उंगली कथा है ना वरी वठी तो नहीं है मथुरा उनखे ज्ञान उत्पन्न थियो ऐं हथ जोड़े हिन तरह वेनती करण लॻो त हे प्रभु तव्हीं सारे जगत जा हर्ता करता आहीं प्रतिपालक आहियो। जीअं समुंड मां जल जूं लहरियूं उथंदियूं आहिनि ऐं वरी उन में समाइजी वेंदियूं आहिनि, अहिड़ी तरह सारे संसार तव्हां में समायल आहे। तव्हांजे विश्व स्वरूप जो ध्यानु केरु करे सघंदो? स्वर्ग तव्हांजो शीश ऐं पृथ्वी तव्हांजा पवित्र चरण कमल आहिनि। सत समुंड तव्हांजो पेट ऐं नंढियूं नाड़ियूं आहिनि। सूरज चंद्रमा तव्हांजा नेत्र ऐं 10 दिशाऊं कन आहिनि। ब्रह्मा बुद्धि आहे ऐं पौध रूपी तव्हांजा श्वास आहिनि। जल बिरज ऐं बादल सारे सभी जा वार आहिनि। धर्म शांतीअ में रहे थो ऐं पाप पुठी में वसे थो। हे प्रभु धर्म जी रक्षा लाइ तूं सरगुण अवतार वठे थो। मत्स्य रूप धारे वेद खे पाताल मां तव्हां कढियो। हे गिर अवतार धारे मदकेत दैत खे तव्हां मारियो ऐं कशु रूप धारे मंदराचल पहाड़ धारण कयो। नर नारायण अवतार वठी सारे संसार खे तप करण जो रस्तो सेखारियो। वारा अवतार वठी हरणाकश खे मारियो। नरसिंह अवतार धारे प्रहलाद भगत जी रक्षा कई ऐं वामन अवतार धारे राजा बल खां 3 पेरनि में 3 लोक मापे वरिता। ऐं हाणे श्री कृष्ण जो अवतार तव्हां इन लाइ धारियो आहे त कलयुगी जीव तव्हांजी लीलाउनि जो सिमरन करे भवसागर तरनि। बोल श्री कृष्ण भगवान की जय। सिमरन करे तव्हांजो भवसागर तरनि। हे प्रभु तुंहिंजी महिमा परपार आहे। हे दीनानाथ दयालु तव्हां समुंड वांगुरु अथाह आहियो। मां मछलीअ खे कहिड़ी ताक़त आहे जो तव्हांजा गुण वर्णन करे सघां। दौरो मां मूर्ख मतहीन ऐं निपट आहियां नादान। हे मां बद बुद्धि जो अर्पियो आत्मज्ञान। भॻवान कृष्ण बि उनखे पंहिंजा अनेक रूप ऐं लीलाऊं ॾेखारियूं ऐं पिछाड़ीअ में सभई खेचे वरिता आहिनि। बोल श्री कृष्ण।